बांधी लग ॻोठ शाहनवाज़ मरी में समाजी अॻवान ग़ुलाम कंबर मरी, रब नवाज़ मरी, मौलाई मौफ़ी ख़ान मरी, मोहम्मद शरीफ जसकाणी ऐं हीरदीन मरी जी कोशिशुनि सां BM प्राइवेट लिमिटेड जे तरफ़ां मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें सीनियर डॉक्टर मलिक रफ़ीक अफ़ज़ल, ग़ुलाम अकबर मुग़ल, डॉक्टर सफ़दर अतारी, ताज मोहम्मद, मोहम्मद शबीर मुग़ल, मोहम्मद ज़ीशान, खुरम अली, रियाज़ अली, अब्दुल गफ़ार आराई ऐं लेडी डॉक्टर्स नसरीन कुरैशी ऐं नाज़िया कुरैशी मरीज़नि जो मुफ़्त चकास करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं होम्योपैथिक दवाऊं ॾिनियूं ऐं बाद में बरसात मुतासिर ॿारनि में मुफ़्त कपिड़ा विरहाया विया। उन मौक़े ते ॻोठ जे नेक मर्द मोहम्मद यूसुफ मरी, अब्दुल अज़ीज़ मीर सोहराब मरी ऐं मुजाहिद मरी डॉक्टरनि जी टीम जो शुक्रियो अदा कयो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।